Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. वज़ीर आज़म इमरान ख़ान सेनेटर मिर्ज़ा मोहम्मद आफ़रीदी के सेनेट में डेप्यूटी चेयरमैन लाइ नामज़द करे छॾियो। आजियाणे वारी तक़रीब दौरान PTI ऐं इत्तेहादी जमातुनि खे एतमाद में वठण बाद डेप्यूटी चेयरमैन लाइ नामज़दगीअ जो ऐलान। मिर्ज़ा मोहम्मद आफ़रीदी जो वास्तो अॻूणे फाटा सां आहे। वज़ीर आज़म चयो त समूरा मेंबर्स सेनेट में हाज़िरी यकीनी बणाइण ऐं हुकूमती उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब कनि। सेनेटर्स जो हिकु वोट क़ीमती आहे, तंहिं करे एहतियात सां वोट कास्ट कयो वञे। कंहिंजो बि वोट ज़ाया न थियणु घुरिजे। सेनेट में डेप्यूटी चेयरमैन के नाले ते अञा इतफ़ाक़ नाहे थियो। PTI जी अहम इत्तेहादी MQM पाकिस्तान जो बयान। सेनेटर फैसल सब्ज़वारी चयो आहे त ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ख़्वाहिश ज़ाहिर कई त डेप्यूटी चेयरमैन जी सीट MQM खे ॾिनी वञे। PTI सां गॾु पीपल्स पार्टी भी यूसुफ रज़ा गिलानी लाइ असां खां वोट घुरियो आहे। असां वोट ॾियण जे हवाले सां अञा फ़ैसिलो नाहे कयो। अॻूणो सदर आसिफ ज़रदारी सुभाणे यूसुफ रज़ा गिलानी ऐं मौलाना अब्दुल गफूर हैदरी जी कामयाबी लाइ पुरुमीद। आसिफ ज़रदारी ऐं मौलाना फज़लुर रहमान विच में फ़ोन ते राब्ते दौरान सुभाणे थींदड़ चूंडुनि ते ॻाल्हियूं। आसिफ ज़रदारी चयो आहे त सेनेट में PDM खे हुकूमत ते सरसी हासिल आहे। असांजो होमवर्क मुकमल आहे। सुभाणे सेनेट चेयरमैन ऐं डेप्यूटी चेयरमैन जी चूंड में समूरनि मेंबर्स हिमायत जी ख़ातिरी कराई आहे। मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त हुकूमत हॉर्स ट्रेडिंग जी कोशिश करे रही आहे। PDM जे मेंबर्स ते हुकूमती उम्मीदवार सादिक संजराणी खे वोट ॾियण लाइ दबाव विधो पियो वञे। असांजे मेंबर्स खे टोड़ियो वियो त हक़ीक़तूं अवाम आॾो आणींदासीं। असांजे मेंबर्स खे सेनेट चेयरमैन लाइ वज़ीर आज़म जे उम्मीदवार खे वोट ॾियण लाइ चयो पियो वञे। नवाज़ लीग जी मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ जो इंकिशाफ। मरियम नवाज़ ट्वीट बयान में चयो आहे त असांजे सेनेटर्स खे फ़ोन कॉल्स कयूं पियूं वञनि। खेनि चयो पियो वञे त सेनेट चेयरमैन लाइ PDM जे उम्मीदवार खे वोट न ॾियो। असांजे सेनेटर्स कॉल्स रिकॉर्ड बि कयूं आहिनि। इलेक्शन में क्या सर, आप क्या न्यूट्रल दिखाई दे रहे हैं? आज तक तो न्यूट्रल नज़र आ रही है। तो आप उम्मीद करते हैं कि कल जब पोल होगा जुम्मे के बाद, तो उस वक्त तक भी वो न्यूट्रल रहेंगे? उनको बिल्कुल न्यूट्रल रहना चाहिए और न्यूट्रल रहेंगे। गिलानी साहब, मरियम साहबा ने कहा है कि उनके अरकान को काले आना शुरू हो चुकी हैं। आपके नॉलेज में भी ऐसा कुछ है? अभी नहीं है, तो इसलिए तो मैं कह रहा हूँ न्यूट्रल है और कल मैं जीतूँगा। PDM उम्मीदवार यूसुफ रज़ा गिलानी, मौलाना फज़लुर रहमान ऐं मरियम नवाज़ जी दावाउनि उबतड़ इस्टेब्लिशमेंट खे गैर जानिबदार करार ॾेई छॾियो। सुभाणे सेनेट चेयरमैन जी चूंड में कामयाबी लाइ बि पुरुमीद। यूसुफ रज़ा गिलानी सहाफ़ियुनि जे सवालनि जा जवाब ॾींदे चयो त सेनेट चूंडुनि में अॼु ताईं इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल नज़र आई आहे। मेंबर्स खे कॉल्स अचण जी ॼाण न आहे, तंहिं करे चवां थो त इस्टेब्लिशमेंट गैर जानिबदार आहे। इस्टेब्लिशमेंट सुभाणे बि न्यूट्रल रहंदी ऐं आउं कामयाब थींदुसि। पंजाब असेंबली जे स्पीकर परवेज़ इलाही जी वॾे वज़ीर उस्मान बोज़दार सां मुलाक़ात। काफ लीग तरफ़ां सेनेट चेयरमैन लाइ हुकूमती उम्मीदवार सादिक संजराणी जी हिमायत जी ख़ातिरी। वॾे वज़ीर इस्लामाबाद में वज़ीर आज़म सां बि मुलाक़ात कई। वज़ीर आज़म मथसि एतमाद जो इज़हार कंदे खेसि कमु जारी रखण जी हिदायत करे छॾी। सेनेट चूंडुनि में पीपल्स पार्टी खे वोट छो ॾिना? PTI पंहिंजे ॿिनि MPAs असलम अबड़ो ऐं शहरयार शर खे पार्टीअ मां निकाली ॾेई छॾी। जेकबाबाद मां चूंडियल असलम अबड़ो ऐं घोटकीअ मां चूंडियल शहरयार शर जी पार्टी रुकनियत ख़तम। हुकुमनामे में चयो वियो आहे त ॿिन्ही मेंबर्स सेनेट चूंडुनि दौरान पार्टीअ जे हुकुमनि जी भञकड़ी कई। इलेक्शन कमीशन सां राब्तो करे असलम अबड़ो ऐं शहरयार शर जी असेंबली रुकनियत ख़तम कराइण जो फ़ैसिलो। ही जेके असांखे पंहिंजी पार्टी PTI वारनि 12 उम्मीदवार ॾिना,
असांजो ज़मीर असांजी दिलि उन्हनि उम्मीदवारनि ते मुतमइन न थी सघी, उन करे असां जेको आहे उन्हनि खे वोट न ॾिनो। पर जेके अंदरि PTI में लिकल ॿिया माण्हू वेठा आहिनि जिन उन्हनि खे वोट न करायो आहे, सभ खां पहिरियों त मां पंहिंजी पार्टी खे इहा गुज़ारिश कयां थो त उन्हनि मेंबरनि खे त लहे न त उन्हनि खे त वाइको कयो वञे। इलेक्शन कमीशन जे तरफ़ां असांजी मेंबरशिप मुअतल थींदी त असां वरी इलेक्शन कंटेस्ट कंदासीं ऐं पार्टी जी जेका नाराज़गी हूंदी, जेके ख़दशा हूंदा, उहा असीं दूर कंदा। पंहिंजे तक ते इलेक्शन न विढ़ण जो कॾहिं सोचियो बि न आहे। पहिरियों त असीं पंहिंजी पार्टी खे मुतमिन कंदासूं, ॾिसूं त हू छा था चवनि। फ़िलहाल मां राब्तो न थियो आहे। सभ खां पहिरीं ॻुझ ॻोह में वोट ॾींदड़ PTI जे मेंबर्स ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। PTI जे बाग़ी MP शहरयार शहर जो पार्टीअ मां निकाली ॾियण ते रद्द अमल। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे MP शहरयार शहर चयो आहे त सेनेट चूंडुनि में पार्टीअ जे उम्मीदवारनि ते असां खुलियल नमूने एतिराज़ वारिया ऐं वोट न ॾिनो। PTI क़यादत असां ख़िलाफ़ कार्रवाई खां पहिरीं ॻुझ ॻोह में वोट ॾींदड़ मेंबर्स खे वाउखो करे। फ़िलहाल पीपल्स पार्टी सूधो ॿी कंहिं बि जमात सां राब्तो न आहे। PTI क़यादत खे मुतमइन करण जी कोशिश कंदुसि। इलेक्शन कमीशन ज़रिए असेंबली रुकनियत मुअतल कराई वई त चूंडुनि में हिसो वठंदुसि, मैदान ख़ाली न छॾींदुसि। किंझर ढंढ ते हिफ़ाज़ती इंतज़ामनि बाबति रिपोर्ट सिंध हाई कोर्ट में पेश। अदालत तरफ़ां हिफ़ाज़ती इंतज़ामनि ते अमल यकीनी बणाइण लाइ ॿेड़ी मालिकनि खां हलफ़नामा वठण जो हुकुम। अदालत पंहिंजे रिमार्क्स में चयो आहे त कोताहीअ सबबि को हादिसो पेश आयो त ज़िम्मेवार ॿेड़ी मालिक हूंदो। कंहिं बि शहरी खे लाइफ जैकेट पाराइण खां सवाइ ॿेड़ी में सवार न कयो वञे। ठटो जी ज़िलई इंतिज़ामिया ऐं पुलिस खे हिफ़ाज़ती इंतज़ामनि ते अमल यकीनी बणाइण जो हुकुम। कराची में मुतहदा लंडन जी टारगेट किलिंग टीम के नए सिर जोड़ने जो इंकिशाफ। मुतहदा लंडन की राबता कमेटी के मेंबर कहकशां हैदर जरिए टारगेट किलर्स जूं नए सिर टीम्स जोड़ी वयूं। CTD ऐं रेंजर्स इख्तियारनि गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस दौरान चयो आहे त कहकशां हैदर अमेरिका में रहे थी। हुन अमेरिका में मुख़्तलिफ़ माण्हुनि खे टारगेट करण जूं हिदायतूं ॾिनियूं। टारगेट किलिंग की फ़हरिस्त में शामिल माण्हुनि खे बचाइण जी कोशिश कई पई वञे। 4 अक्टूबर ते गिरफ़्तार थियल टारगेट किलर्स एतराफ़ कयो त कहकशां हैदर जी हिदायत ते क़त्ल कया विया। कहकशां हैदर मुतहदा लंडन जे बानी जी हिदायतुनि ते टारगेट किलर्स सां WhatsApp ते राब्तो करे हिदायतूं ॾींदी आहे। कहकशां हैदर ऐं संदसि साथियुनि ख़िलाफ़ केस दाख़िल। मलीर में वॾी दहशतगर्दीअ जो मनसूबो नाकाम। स्टील टाउन पुलिस तरफ़ां पाबंदी महिल तंज़ीम जे दहशतगर्द खे गिरफ़्तार करण जी दावा। दहशतगर्द ख़लीलुल्लाह उर्फ़ कारी वटां दस्ती बम, पिस्टल ऐं ॿिया हथियार हथे। पुलिस जो चवणु आहे त दहशतगर्द ख़लीलुल्लाह अफ़गानिस्तान मां दहशतगर्दीअ जी तरबियत वरिती हुई। जवाबदार साथियुनि सां गॾिजी रज़ाकाबाद ट्रेनिंग सेंटर ते हमले जी रिथाबंदी कई हुई। सिंध जे नाणे खाते करप्शन इल्ज़ाम में 3 कामोरनि खे उहिदनि तां हटाए छॾियो। खेनि रिपोर्ट करण जी हिदायत। हटायल कामोरनि में जामशोरो जो ट्रेज़री ऑफिसर नज़ीर भुट्टो, सांगड़ जो एडिशनल डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर निसार विघियो ऐं हैदराबाद जो ट्रेज़री ऑफिसर शबीर ॾेपर शामिल। हैदराबाद ट्रेज़री ऑफिसर जी लुकआफ्टर चार्ज इक़बाल शेख हवाले। टनो मोहम्मद ख़ान जो ट्रेज़री ऑफिसर ग़ुलाम कादिर ॼामड़ो जामशोरो बदिली। टनो मोहम्मद ख़ान में उस्मान शेख एडिशनल डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर मुक़रर। सांगड़ जे ज़िलई अकाउंट ऑफिसर 2 अशरफ आराई खे ज़िलई एडिशनल अकाउंट्स ऑफिसर 1 जी इज़ाफ़ी चार्ज में ॾिनी वई। रोहड़ी पुलिस के जुर्तू मुक़ाबले में शागिर्द इरफान जतोई के मारण वारे वाक़े ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी। कराची में इंडस लॉयर्स फोरम के सॾ ते वकील बिरादरी जो एहतजाज। वकीलन जांच कमेटी में SSP अमजद शेख के शामिल करण ते एतराज़ वारे छॾियो। वकीलन जो चवणु आहे त SSP अमजद शेख इरफान जतोई के क़त्ल वाक़े में मुलविज़ आहे। खेसि जांच कमेटी में शामिल करण सां शफ़ाफ़ जांच न थी सघंदी। गढ़ी यासीन में स्पीकर आगा सिराज दुरानी के बंगले अॻियां मुज़ाहिरो। ॻोठ रोशन खरोस जे रहवासियुनि रैली बाद मुज़ाहिरो कयो। मेहर में भी शहरी इतिहाद जे सॾ ते इरफान जतोई के मारण वारे वाक़े ख़िलाफ़ एहतजाज। मुज़ाहिरीन तरफ़ां वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराइण ऐं जुर्तू मुक़ाबले में मुलविज़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो।
सिंध हाई कोर्ट सखर में खुलियल मैदाननि तां कब्ज़ा छॾाए पाणी निकाल करण जो हुकुम ॾेई छॾियो। सखर जी इंतज़ामिया खे शहर जे नुमाइश ग्राउंड ते बीठल निकाल जो पाणी 2 हफ़्तनि में निकाल करण जो हुकुम। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त म्युनिसिपल कॉर्पोरेशन पाणी निकाल करण लाइ इंतज़ाम करे। 2 हफ़्तनि में पाणी निकाल न थियो त ज़िम्मेवार ऑफिसर्स ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो। अदालत तरफ़ां शहर जे न्यू पिन ग्राउंड तां कब्ज़ा छॾाइण जो बि हुकुम। इंतज़ामिया खां अॻु भराई रिपोर्ट तलब। सिंध हाई कोर्ट अॻूणी सेनेटर यास्मीन शाह खे जाली डिग्री केस में मिलियल सज़ा आज़ी तौर मुअतल करे छॾी। यास्मीन शाह जी 5 लख रुपयनि जे मुतलक़नि एवज़ हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर। सिंध हाई कोर्ट हैदराबाद यास्मीन शाह जी नज़रसानी अपील ते धुरियुनि जा दलील ॿुधण बाद फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। बदीन जी अदालत जाली डिग्री केस में ॾोह साबित थियण ते पीपुल्स पार्टी अॻवान यास्मीन शाह खे 2 साल क़ैद ऐं 5000 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई हुई। पुलिस अदालती हुकुम ते यास्मीन शाह खे गिरफ़्तार करे हैदराबाद जेल मुंतक़िल कयो हो। दहरकी में पसंदी शादी कंदड़ जोड़े ते हमले जो नओं रुख। नारी सां गॾु अगवा ॼाणायल रहमान शेख ख़िलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल। गुज़िरियल ॾींहुं अदालत वेंदड़ जोड़े इमरान शर ऐं आयशा जट मथां अणॼातल हथियारबंदनि हमलो कयो। फायरिंग में नौजवान इमरान शर जो सौटु सुभान शर क़त्ल थी वियो हो। अगवा ॼाणायल नारी आयशा समेत 2 ॼणनि जो अञा ताईं पतो न पियो। नौजवान इमरान शर केस में मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त रहमान शेख अगवा न थियो आहे, हुन ई असांजी मुख़बिरी करे हमलो करायो। मुंहिंजी ज़ाल अगवा थी आहे। सुभान खे बि क़त्ल कराइण जो ज़िम्मेवार संदसि दोस्त रहमान शेख ई आहे। पुलिस नारी जो पतो लॻाइण ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम। मर्जी से जेका ड्राइंग हुआ ड्राइंग तो बाकी छुटियूं। सकरन में सरकारी ज़मीननि तां कब्ज़ा छॾाइण लाइ ऑपरेशन दौरान पुलिस अहलकारनि ऐं आबपाशी अमले में झेड़ो। पुलिस अहलकारनि जो आबपाशी अमले ते लठियुनि जो वसकारो। आबपाशी अमले गरी मशीनरी सां केतिरियूं ई इमारतूं ड्राहे पट करे छॾियूं। टिकटॉक सां मुआशरे में फहाशी पकड़जी रही आहे। पेशावर हाई कोर्ट अॼु खां टिकटॉक एप्लीकेशन बंदि करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत टिकटॉक एप्लीकेशन खे फौरी तौर बंदि करण जो हुकुम ॾींदे चयो आहे त टिकटॉक वीडियोज़ असांजे मुआशरे में क़बूल जोगियूं न आहिनि। टिकटॉक सां सभ खां वधीक नौजवान तबिको मुतासिर थी रहियो आहे। अदालत तरफ़ां टिकटॉक बाबति पेश कयल रिपोर्ट अफ़सोसनाक क़रार। मीरपुर साकरो में टिकटॉक वीडियो ठाहिण ते 2 धुरियुनि में झेड़ो। लतुनि ऐं मुकुनि जो वसकारो। 2 धुरियुनि में झेड़े दौरान 17 ॼणा ज़ख़्मी, 8 ज़ख़्मी ॻणितीअ जोगी हालत में कराची मुंतक़िल। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त हिकु नौजवान टिकटॉक लाइ मज़ाहिया वीडियो ठाहे रहियो त मलाह ऐं कोडण बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो थियो। इतला मिलण बावजूदि पुलिस हरकत में न आई। दहरकी में निजी क्लिनिक ते ॿारड़ी फौत थियण बाद झेड़ो। ॿारड़ीअ जे वारसनि जो डॉक्टर खे कुटको। डॉक्टर वॉशरूम में लिकी जान बचाई। मछरल माण्हुनि जी निजी क्लिनिक ते भञ ड्राह। ॿारड़ीअ जे वारसनि जो चवणु आहे त डॉक्टर तरफ़ां ग़लति इंजेक्शन लॻाइण सबबि ॿारड़ी साइमा फौत थी वई। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। डॉक्टर दर्शन इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो आहे त ॿारड़ी तमामु घणी कमज़ोर हुजण सबबि फौत थी वई। असां का बि ग़फ़लत नाहे कई।
कोडिजी जे ॻोठ कुंभ कांधड़ा में 3 ॾींहनि खां गुम ॼाणायल नींगर जो कैनाल मां लाश हथे। पुलिस मीरवाह कैनाल मां हथायल नींगर जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। वारसनि जो चवणु आहे त नींगर जमील कांधड़ो 3 ॾींहं अॻु घरां निकितो त वापसि न मोटियो। केतिरनि ई जायुनि ते ॻोल्हा बावजूदि संदसि को बि ॾस पतो न मिलियो। अॼु संदसि लाश मिलियो आहे। पुलिस चयो आहे त पोस्टमार्टम बाद जांच कई वेंदी। मौत जा कारण पोस्टमार्टम रिपोर्ट में मालूम थी सघंदा। पीसीबी तरफ़ां पीएसएल जूं रहियल मैचिस जून महीने में कराइण जो फ़ैसिलो। पीसीबी इख्तियारनि ऐं फ्रेंचाइज़ मालिकनि विच में इजलास दौरान पीएसएल जी रहियल मैचिस जून में कराइण ते इतफ़ाक़। इजलास में शेड्यूल ते बि सलाह मशवरा कया विया। पीसीबी जो चवणु आहे त पीएसएल जी रहियल मैचिस जे शेड्यूल जो ऐलान बाद में कयो वेंदो। पीसीबी तरफ़ां कोरोना जा केसिस वधण बाद पीएसएल जूं रहियल मैचिस मुलतवी कयूं वयूं हुयूं। माणण मेरा जो ईंदो, माणण मेरा जो ईंदो, बाक़ी न का बशा जा मिलंदासीं रूबरू ॿई, पर्दा जा बशा जा मिलंदासीं रूबरू ॿई, पर्दा जा बशा जा। माणण मेरा जो ईंदो, बाक़ी न का बशा जा मिलंदासीं रूबरू ॿई, पर्दा जा बशा जा। माणण मेरा जो ईंदो माणण मेरा। ऐं शबे मेराज जे मौक़े ते मस्जिदुनि में ख़ुसूसी इबादत जा इंतज़ाम। अॼु दुरूद सलाम ऐं नात जूं महफ़िलूं सजायूं वेंदियूं। आलम सगोरा शबे मेराज जी फज़ीलत बयान कंदा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में वाक़ई बलिकार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स मां ॾिठियूं, तफ़सीली ख़बरुनि सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां।